मेरापुर में नाज़रीन नवा के ख़बर ॾींदा आहियूं। बिलाल सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ हालानी पुलिस जे मुबैना ज़्यादतुनि ख़िलाफ़ औरत सिराज गांगरो के दिलबर होटल हालानी तां गिरफ़्तार करे मथसि तशद्दुद करे ॾोह बासरण लाइ मरणींग हालत में हालानी अस्पताल में फिटो करे वञण ख़िलाफ़ संदसि वारसनि पारां सख़्तो एहतजाज कंदे ॿुधायो त असांजे हमराह खे होटल तां गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं तशद्दुद बैदि असांजो हमराह सिराज गांगरो बेहोश थी वियो आहे, जंहिंखे गणती जोगी हालत में पुलिस हालानी सरकारी अस्पताल में फिटो करे वई आहे, जिते संदसि हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे। वधीक असांखे हाणे मालूम थियो आहे त असांजे हमराह जे मथां हाणे जोड़तू फुर्जो केस दाख़िल कयो वियो आहे। उन्हनि IG सिंध ऐं वस वारनि खां मुतालबो कयो त असां सां इंसाफ़ कयो वञे। हालानी SHO कुर्बान कलवड़ पंहिंजो मौक़िफ़ ॾींदे ॿुधायो त असां सिराज खे गिरफ़्तार नाहे कयो। संदसि वारस पेशाब बंदि थियण ते खेसि अस्पताल खणी आया आहिनि, जॾहिं त सिराज गांगरो ॾोहारी क़िस्म जो माण्हू आहे। संदसि मथां हालानी थाणे समेत मुख़्तलिफ़ थाणनि ते केस दाख़िल थियल आहिनि। सर कल्ह जेको आहे असां बाबू कमो खे जेको मेरापुर खां वठी आयासीं SHO साहिब ॾे, SHO साहिब खे चयोसीं साईं तव्हां असांजो माण्हू जेको वठी गुम करे छॾियो आहे खणी, उन जे मथां का FR आहे या NC आहे, तव्हां उहो असांखे ॿुधायो जी बाबा FR बि कान्हे का NC बि कान्हे का, असां हुनखे खयो आहे फुर्जे केस में। तव्हांजो माण्हू जेको सुभाणे जेको असां छॾींदासीं 12 बजे ते। असां वरी ॿुया उते वरी इहो ई थो चए त बाबा फुर थी आहे नागौरनि जी, वरी नागौरनि जे ज़ुल्फ़कार नागौर ॾे जेको असांजो छोकिरो हुनजो भाउ बि साहब वो गवर्नमेंट जा आला अमलदार तव्हां ज़िम्मेदार आहियो। ख़ुदा जे वास्ते बेक़सूर माण्हू जे मथां कूड़ियूं फारियूं कई थी वञनि, कूड़ियूं फारियूं कई थी वञनि, जेके वीचारा 2 वक़्त जी मानी नथा खाई सघनि, होटल ते मज़दूर आहे वीचारो। ख़ुदा जे वास्ते इंसाफ़ कयो। बेक़सूर माण्हू जे मथां कूड़ियूं फारियूं कई थी वञनि पुलिस मुक़ाबले जूं। ख़ुदा जे वास्ते को रहम कयो, इन्हनि खे हिदायत कयो। असां इहो था चऊं, अर्ज़ पथी क़ुर जो वास्तो था ॾियूं, ॿियो कुझु नथा चई सघूं असां। पोइ साईं